बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लाड़काणो समाजी इतिहाद जो लाड़काणे में तमाम तेज़ सां ज़ोर शोर से कम कर रहियो आहे। तव्हां पाण ॾिसो था त लाड़काणे में जेका बदअमनी आहे, लाड़काणे में जेका लाक़ानूनियत आहे, सफ़ाई सुथराई जेको असांखे सभिनी खे ॿुधायनि त बाबा चाइना मां असां माण्हू घुराया आहिनि जेके माना उहे माण्हू अची करे असांजे लाड़काणे जी सफ़ाई कंदा ऐं माण्हू त वॾा ख़ुशि पिया थियनि त बाबा हाणे चाइना मां जॾहिं टीम अचे थी त वॾी सफ़ाई थींदी। पर चाइना वारी जेका टीम आहे उहो तव्हां जॾहिं लाड़काणे जे गलियुनि में रोडनि ते तव्हां वेंदव त बिल्कुलु मां सम्झां थो त तव्हांखे उहा सफ़ाई नज़र ईंदी त जेका हुननि सफ़ाई कई आहे। अॼु असां हे APC कई आहे, हे मेन हिकिड़ो असांजो विच शहर लाड़काणो आहे। अॼु हिते बि असांजो रोड हिकिड़ो गडर फाटो ऐं सॼो रोड फुल थी वियो। मां सोचियो त यार हिन खे माण्हू घुराए या त सेट कराए या वरी मां चयुमि यार इहो ईअं हुजे त सहाफ़ी बि हिन मां टपी अचनि ऐं तनज़ीमुनि वारा बि हिन मां टपी अचनि ऐं निमाज़ी माण्हू बि टपी अचनि, हिननि जा कपिड़ा बि पलीत थियनि ऐं पोइ हिननि में थोरो जुनून थिए। त असांजो अॼु APC घुराइण जो मक़सदु इहो आहे त बाबा लाड़काणे में जेका लाक़ानूनियत आहे ऐं लाड़काणे में जेका बदअमनी आहे, लाड़काणे में सफ़ाई सुथराई जो जेको बहिरान आहे, तालीम सिहत, इन सभिनी शयुनि खे दुरुस्त कयो वञे। सभु असां सुजाग शहरी आहियूं ऐं सभु तनज़ीमुनि वारा असां इहा ई शइ चाहियूं था। अॼु हे APC घुरायो आहे, सभिनी पंहिंजो वक़्तु कढियो आहे ऐं ख़र्च करे जेके सभु दोस्त आया आहिनि सिर्फ़ु इन जे लाइ आया आहिनि त लाड़काणे जे आवाम जे लाइ चङो थिए, लाड़काणे जे शहरनि जे लाइ चङो थिए, लाड़काणे जे जेके फुरियूं थी थियनि, धाड़ा था लॻनि, लाड़काणे जा जेके वापारी गैर महफ़ूज़ आहिनि उन्हनि जे लाइ कुझु चङो थिए। त उन हवाले सां हिन तव्हांजे ज़रिए जेको असांजो पैगाम आहे उन्हनि दोस्तनि ताईं पहुचायूं था जंहिंजी ज़िमेदारी आहे, जेके असांजे टैक्स मां पघारूं खणंदा आहिनि, इज़तूं वठंदा आहिनि, एसियुनि वारे रूमनि में वेहंदा आहिनि। इन्हनि खे गुज़ारिश आहे त बराए महिरबानी तव्हां पघार खणो था, तव्हां टैक्स वठो था पिया ऐं तव्हांखे सभु शइ मिले थी पई त तव्हां पाण ई कमु कयो। इहो ॾींहुं तव्हांखे ॾिसणो न पए जो तव्हांजे ऑफिसुनि में अची ऐं तव्हां खां हथ खां वठी ऐं लाड़काणे जा माण्हू तव्हां खां पंहिंजो कमु वठराइनि। इहे ॾुखिया न आहिनि। जेकॾहिं सचाई आहे, मुख़लसी आहे ऐं मुनाफ़ियत न आहे, मुनाफ़िक़त त इहे के बि अहिड़ा कम न आहिनि जेके नथा करे सघजनि। पर ज़रूरत आहे जेकॾहिं इतिहाद कंदासीं, पाण में मुहबत ॿधी एको हूंदो त इहे सभु कम आसानी सां थी वेंदा आहिनि। उन सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम क़बूल पवे। उन खां बाद में मां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त असांजो दोस्त अहमद अकबर फुल जंहिंसां हिकु हादसो पेश आयो जेको लाड़काणे जी जान आहे, इन में को बि शक न आहे ऐं यकीन कयो त उन खां बग़ैर जो असांजे हिन मेड़ाके में मौजूदु न आहे, असां पाण खे अधूरो अधूरो फील पिया कयूं। मां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त उन जी सिहतयाबी जे लाइ दुआ घुरनि।